दरिया सिवा मुझी जिंदगी अधूरी आ। जेकॾहिं तू वक्त ते अची वञे हा न त खून बहा में मुझी शादी मल्हार सां न थिए आ। मस्तानी सब लिखे जो लेख आ। असां सोचूं कुछ था ऐं थे कुछ ॿियो थो। वाइदो कर त तू मूंखे कॾहिं बि धोखो न ॾींदे। वाइदो मस्तानी। ईअं न, पहिरियां बादशाह पीर जो हथ मिलाए पोइ वाइदो। मुझो मुड़स अची वियो आहे, मां हलां पई। अच्छा दिल त चवे थी त हिनखे हिते ज़िंदा दफ़न करे छॾिया, पर न,
जेकॾहिं उहा मूंसां सची हुजे हा त पोइ ही केरु थींदो आहे असांजे विच में अचण वारो? बाहि घरां लॻल आहे, सड़ंदो ई जिगर, पोइ ईज़ा कंहिं ॿिए खे छो ॾियां? साईं, गोराम खे त असीं पंहिंजो पुटु था सम्झूं, पर हुन जी दिलि असां तरफ़ां साफ़ न आहे। बानू बेगम, मूंखे त कोन थो लॻे, पर तूं इहा ॻाल्हि कीअं महसूस कई? उन ॾींहुं वसाई हिते आई हुई। वसाई ऐं गोराम जेके पाण में ॻाल्हियूं कयूं पे उहे मूं ॿुधी वरितियूं हुयूं। छा पिया चवनि? गोराम खे वसाई ऐं राणा पढ़ाई मोकिलियो आहे असांजो एतमाद हासिल करण लाइ। इन जो मतिलब त गोराम असांखे धोखे में रखियो पियो अचे। हा साईं, हाणे तव्हां ई ॿुधायो त उनजो छा कजे? वरी पक करे वठ, ईअं न हुजे जो गोराम असां सां सचो हुजे ऐं असीं हरूभरू हुन ते शक कयूं। पूरी पक आहे साईं, शक जी त का गुंजाइश ई कोन्हे। त पोइ हाणे हिन जो छा कयूं? पंहिंजी न्याणीअ जे करे गोराम खे हितां तड़े नाहे कढणो। जेकॾहिं गोराम खे घटि वधि ॻाल्हाए तो हितां तड़े कढियो त वरी आज़ार में असांजी न्याणी ईंदी। बानू बेगम, ॿी का वाट बि त न आहे। कुझु अहिड़ो कयूं जो गोराम असांजो कुर्ब ॾिसी सुधरी वञे ऐं हुनखे ख़बर पए त राणा ऐं हुनजी भेण हुन सां धोखो कनि पिया। बानू बेगम, नांग जी फितरत ई आहे डंग हणण। पोइ जॾहिं बि हुनखे मौक़ो मिलियो हू डंग हणण खां कोन मिलंदो। पोइ भले छो न खणी तूं हुनखे तिरीअ ते खीर पीआरी। गोराम भटकी चुको आहे, मिल्कत जी लालच में अंधो थी वियो आहे। हुनखे सिधे रस्ते ते आणणु असांजो ई कमु आहे। मां त चवां थी त गोराम खे असीं एतिरो कुर्ब ॾियूं जो हू राणा ऐं वसाईअ खे विसारे छॾे। जीअं तुंहिंजी मर्ज़ी, इहा कोशिश करे था ॾिसूं। पर गोराम जे मथां इहो ज़ाहिर न थिए त असीं हुन जूं चालाकियूं सम्झी विया आहियूं। अरे चढ़िया ही पुराने जुग जो माण्हू आहे, इनजा मज़बूत हॾनि, इन ते अहिड़ो अहिड़ो फार्मूलो लॻंदो जो वञी क्या सत खे हल बि चाहींसि। मलूक छा आहे? उस्ताद जो मतिलबु आहे 2 मिंट तव्हां ॻाल्हाइणो आहे। मलूक अॼुकल्ह तूं ॾाढो परेशान थो लॻी। इहा ॻाल्हि न पुछ ज़ाहिद, मुंहिंजी कुंवार ॻोठ में मोटी आई आहे। जेॾे बि तव्हां खणी थो वञा निभागो को वरनाए ई कोन थो। पर हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां सलाह ॾियो, मां हाणे छा कयां? हाणे घिटी में पी तो केॾो सलाह ॾियूं, असां गॾिजी हलूं, तोखे मानी बि खारायूं, चाह बि पियारियूं ऐं तोखे सलाह बि भली ॾियूं। हाँ सच? जेकॾहिं तूं असांजी सलाह ते हली न त इहे सुल्तान वारा तोखे बंदूक हणण में देरी कोन कंदा। छा बंदूक हणंदा? उस्ताद जो मतिलबु त तोखे कुंवार ॾेई तुंहिंजी जान छॾींदा। ॿियो कहिड़ो मतिलबु आहे उस्ताद? सही तो चवई। हा हलो हलो, मां पंहिंजी कुंवार लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहियां। हा तो छा चए? कुझु न, अचु सभु कुझु करण लाइ तयार आहिनि। अॻ में थी बिस्मिल्लाह। अॼुकल्ह मिड़े असांजे ॻोठ जा तूं सवाया चक्कर काटे। तव्हांखे का तकलीफ़? आज़ार में तूं अचण वारो आहीं, तूं रुली आसे पराए देश में दिलबर। जल बकरी धनारन जा धक। ॾिस, तोखे इज़त सां सम्झायूं था, सम्झी वञ।
इनमें ही तुझी भलाई आ। न असांखे तकलीफ़ ॾियो ऐं न ई वरी पंहिंजे लाइ तकलीफ़ पैदा कयो। ॾिसो दोस्त, मां पंहिंजे कंहिं ज़रूरी कम सां वञा पियो ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांजी जागीर मां बि न आहियां गुज़रियो जो तव्हां वेड़े ठगे जियां दोॾा फाड़े बीठा आहियो। तोखे इज़त सां समझायूं था त तुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि कोन थी रहे छा? शायदि तूं असांखे चङी तरह सुञाणी कोन थो त असीं आहियूं केरु। जिन भूत त न आहियो न? लॻो त इंसान था। जेकॾहिं अञा का ॿी मख़लूक आहियो त पोइ ॿुधायो। तुंहिंजो दिमाग़ हद खां वधीक ख़राब आहे, पर असां जहिड़ो बद दिमाग़ ॻोल्हियो कोन लभंदई। हिन करे कन खोले ॻाल्हि ॿुध। ॿीहर तोखे हिन ॻोठ तरफ़ ईंदे असां न ॾिसूं। रुली वियासीं पराए देस में दिलबर। मूंखे इहो त ॿुधायो, मुंहिंजे हित अचण ते तव्हांखे कहिड़ो इतराज़ आहे? उन ॾींहुं जंहिं छोकिरीअ सां तूं हथ हथ में मिलायूं बीठो हुए न, तोखे ख़बर आहे त उहा छोकिरी केरु आहे? हा, तुंहिंजी घरवारी। पर हिन वक़्तु त हू तुंहिंजो घर छॾे चुकी आहे ऐं तोखां तलाक वठण लाइ वो कोर्ट में केस भी करे वेठी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तोखां तलाक थियण खां पोइ हू मूंसां शादी कंदी। मूंसां। चल बकरी, धना रंजा धक, ज़बान संभाले ॻाल्हाए। हथ कट। मां चवां थो हथ छॾ। मूं अहिड़ी का बि ग़लति ॻाल्हि नाहे कई जो तुंहिंजा हथ मुंहिंजे गिरेबान में छिपाया। तलाक खां पोइ त शरीयत बि इजाज़त ॾिए थी। पोइ तूं केरु थींदो आहीं? कावड़ करण वारो। जेकॾहिं न एॾो गैरती पुटु आहीं त पंहिंजी ज़ाल खे मञाए घर वठी वञ। जॾहिं तव्हां ॿिन्ही में तलाक ई न थींदी त पोइ मां हुन सां शादी कीअं कंदुसि? मल्हार, तुंहिंजी ज़ाल तोखां हद खां वधीक नफ़रत थी करे ऐं उनजी दिलि में इहो नफ़रत जो बिज छटाइण वारो कोई ॿियो न पर तूं आहीं। तूं मञाए त पंहिंजी ज़ाल खे नथो सघे ऐं हलियो ई दिलबर जो अॻु झलण। संभाल पर दादा न, ये सही तो चए। राणीअ खे मूं हिन ई हद ताईं पहुचायो आहे। हिनखे छॾ त वञे। थधो थी मुंहिंजा भाउ, थधो थी। तव्हां त पंहिंजे तरफ़ खां ज़ोर लायो पिया। तूं छा तो समझी त सुल्तान राज़ी थी वेंदो? सुल्तान वॾो ज़िद्दी आहे लाला। मूंखे नथो लॻे तो सुल्तान मञींदो। जेकॾहिं सुल्तान राज़ी थिए थो तुंहिंजा त साईं भाग खुली था पवनि। पोइ सुल्तान जहिड़ो ज़िद्दी माण्हू कॾहिं बि न रिश्ते लाइ राज़ी कोन थींदो। कहिड़ी ख़बर वरियाम मतां राज़ी बि थी वञे। घणो ई बदनाम थियो आहे। हाणे मतां सोचे त बार लाहियां। लाला, जेकॾहिं इहा सोच सुल्तान रखे आहे न त एतिरो ख़्वार ई कोन थिए आहे। मूं अलाए केतिरा चकर रिश्ते जी घुर कई। रिश्तो न मिलण जे करे इहो कदम खयो। हाणे ॿीहर अहिड़ो कदम न खणजांइ काथे विझे न सभिनी खे आज़ार में। किथे मुड़ंदो सारंग? आशिक मजबूर आहे, पोइ केॾो बि कंधार हुजे। न लाला, घणो ई भॼी चुका आहियूं। हाणे पूरो ज़ोर लाईंदुसि त कम कुर्ब में ई थी वञे। आखिर तो ज़िद तां लही छो नथो? अदीअ जी ख़ुशी बि हिन में आहे। जेकॾहिं हिन जो घर आबाद थिए थो
असांखे ॿियो छा खपे? वॾो अदी जो ख़ैर खा बणिजी वियो आहीं। कल को ॾींहुं अदी खे मारण जे लाइ तयार हुए, हाणे वरी ख़ैर खा थी वियो आहे। काल मां ग़लति हुयुसि। ग़लति इंतकाम जी कारी पट्टी मुंहिंजी अखियुनि ते ॿधल हुई। खुद मां चवां थो त मां ग़लति हुयुसि। अदीअ जी ज़िंदगी बर्बाद करण में असांजा हथ आहिनि अदा। अदी जेकॾहिं घर छॾे वई त हुन में अदीअ जो को बि ॾोह न आहे। हुन में असांजो ॾोह आहे, असांजी ज़िद ऐं अना जो। अदा असां ई मजबूर कयो अदीअ खे इहो कदम खणण जे लाइ। वाह मल्हार वाह, हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं कर दादी जीअं वरी ॿीहर घरां निकिरे। अदा हाणे मुंहिंजो हिन घर मां जनाज़ो निकिरंदो। तव्हां मुंहिंजी शादी कंहिंसां बि न करायो। मां सॼी ज़िंदगी हिन ई घर में रही तव्हांजी ख़िदमत कंदसि। बस तव्हां पाण में न विड़ो। अम्मा तो कहिड़ो ॾोह कयो आहे जो तोखे हिन घर में विहारे छॾनि? तुंहिंजी शादी असां वरियाम सां कराईंदासीं। तूं घणा ई सूर सठान, हाणे तोखे सूरनि में नथी ॾिसी सघां मां। अदा अदी जा वोट हाणे वधंदा था वञनि। अच्छो आहे तव्हां सभिनी जो मोह। दुश्मननि जे घर में कॾहिं बि अदी जो संग न ॾींदासीं, यादि रखो। अदा सुभाणे वञी चाचा सावण सां मां थो ॻाल्हायां। अदीअ जो रिश्तो मां कराईंदुसि। ॾिसां त मूंखे केरु थो रोके। बंदूक एड़ी हणंदो साईं जो रत कुत्ता ई न चटींदई। अदा पोइ बंदूक हण, इंतज़ार करो। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। हाँ मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी चुको आहे। जॾहिं मां पंहिंजा ॾुख बर्दाश्त नथो करे सघां त पोइ मां ॿियनि खे ॾुख छो ॾियां अदा। हाणे कुझु बि थिए अदी ऐं वरियाम जो रिश्तो मां कराईंदुसि। मां छा असांजे सीने में दिलि आहे, अदी जे सीने में पत्थर। बाबा साईं जेका तव्हां ज़मीन असांखे विराए ॾिनो आहे, बाक़ी जेके पैसा बैंकुनि में 10 फुट अंदरि दफ़न थियल आहिनि, उन हिसे जो असीं आसरो लाहियूं या मुकरमा वारो आसरो कयूं? जाड़ा खान, तव्हांखे कुझु ॾींहंनि जे अंदरि ई हिसाब मिलंदो, पर थोरो सब्र खां कमु वठो, सब्र खां। बाबा साईं जेकॾहिं तव्हांखे उहो हिसो ॾियणो ई आहे त पोइ सब्र छा जो? वॾो को हिरसी इंसान ई जाड़ा खान। बाबा साईं मां पंहिंजो हिकिड़ो थो घुरां, हिरसी छा जो? हक हक। अरे जाड़ा खान, तू मूंखे इहो त ॿुधाए तुंहिंजो मुंहिंजी मिल्कियत में हक कहिड़ो थो लॻे? ॾिसो न बाबा साईं, जेकॾहिं असांजो हिसो न लॻे हा त पोइ कोर्ट सगोरी ॾियारे बि कान हा। टाइम कोन थो मिले। सुभाणे मां अकाउंट जी जांच कराए त केतिरी रक़म पियल आहे, उन खां पोइ तव्हांजो हिसो तव्हांखे मिली वेंदो। किथे ईअं त न आहे त सॼे पैसनि जो ढींगो ढेरी करे पैसा बैंकुनि मां कढराए अकाउंट खाली करे पोइ अच्छा पना हणो असांजे बूथ ते? बस जाड़ा खान बस, मुंहिंजी ईमानदारी ते शक पियो करी। पैसो मुंहिंजे हथनि जी मेहर आहे, चयोमांइ न। सुभाणे जांच पड़ताल खां पोइ तोखे पैसा मिली वेंदा। बाबा साईं हाणे मूंखे उहो ॾींहुं ॿुधायो त मां उन्हीअ ई ॾींहं ते अचां। हाणे ईअं न थिए जो मां बिजली जे तारुनि में कांवनि वांगुरु टंगियो पियो हुजां ऐं तव्हां वटि रोज़ रोज़ पियो पंध कयां। बसि मूंखे हिकिड़ो ई ॾींहुं ॿुधाए छॾियो त बहितर आहे। सुभाणे छंछरु आहे, ॿिए ॾींहुं अचर। सूमर ॾींहुं मां अकाउंट चेक कराईंदुसि, पोइ तोखे ॿुधाईंदुसि। बसि बाबा साईं हाणे अरबा ऐं ख़मीस न कजो, इहा कजो असां ते भलाई। बाग़ानी अंगारे वारे ॾींहुं पैसनि जो कजो ढीको ई ढेरी। बाणी हला वॾो को हिरसी इंसान आहे, जो मिल्कियत जो हिसो मिलियसि न, वाचूड़े जीअं पैसा उॾरी वेंदुसि।
कैसा प्यार करे तो कोई कैसा प्यार करे तो कोई कैसा हाणे कुछ भी थिए अधीअ वरियाम जो रिश्तो मां कराईंदुसि मां छा असांजे सीने में दिल आहे अधी जे सीने में पत्थर गुमराह को आहे शकी गुमराह ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया सुभाणे वञी चाचा सावण सां मां थो ॻाल्हायां अधीअ जो रिश्तो मां कराईंदुसि ॾिसां तो मूंखे केरु थो रोके कोई दिल में वेर रखे तो कोई दिल में वेर रखे तो तुझी शादी सां वरियाम सां कराईंदासीं तू घणा ई सूरत सठान हाणे तोखे सूरत में नथी ॾिसी सघां मां कह जो कह साचा कह जो कह साचा ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया खुद मां चवां थो त मां ग़लति हुयुसि अधीअ जी ज़िंदगी बर्बाद करण में असांजा हथ आहिनि दादा दर्दन जो दरिया